दोस्तों वेरंची वस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त बहितरीन थियण वारी आहे। उदासी टेक यूट्यूब चैनल के सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूर कंदा हलूं था। अॼु जी अपडेट जी तरफ़ तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा तव्हांखे हिकु बहितरीन नॉलेज ॾियण वारो आहियां हिन ड्रामे जे मुताबिक़। दोस्तों तव्हां इहो ज़रूरु नोट कयो हूंदो ऐं काफ़ी दोस्तनि जा कमेंट भी आया त बाबा जेको आहे न किरदार जे हवाले सां कुझु हिकिड़ी अपडेट्स ॾे। सजाउल ख़ान जो जेको तकरार ड्रामे में किरदार हुयो त ऐं वेरन जी बस्ती में भी ओड़ो ई ज़बरदस्त किरदार आहे, लेकिन जेको राणी जो किरदार ज़हर ज़िंदगी में निभायो अज़ीज़ कंबरानी, लेकिन हिते हिन ड्रामे में हुन एक शैतान जो किरदार निभायो आहे। मज्जू जेको सदाई शैतान जो किरदार निभाईंदो आहे उन वरी हिन वेरन जी बस्ती ड्रामे में ज़बरदस्त किरदार ऐं सुठे इंसान जो निभायो आहे। लेकिन जेको अज़ीज़ कंबरानी जो किरदार आहे असल में इहो मज्जू जो हुजणु खपे हा त अञा ड्रामो ज़बरदस्त थी आहे। ऐं जेको अज़ीज़ कंबरानी हाणे मज्जू जो किरदार सोढे कयो आहे त इहो अज़ीज़ कंबरानी जो किरदार हुजे हा। बहरहाल जंहिं किरदार अलॻि अलॻि नए वेरे सां सिरे सां ॾिनो वियो आहे अहिड़े हिसाब सां ड्रामो ज़बरदस्त हली रहियो आहे। ऐं होॾां जेको इरफान शेख जो किरदार आहे उन खे सदाईं अहिड़ो किरदार ॾिनो वेंदो आहे। कुझु ॿ टे ड्रामे में मूंसां ड्रामे में धमाके जो किरदार मिलियो हुयो बसि।